मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उतलु मा ऊहिया इलैका मिनल किताबि व अक़िमिस्सलाह सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ। काबिल सद एहतराम उलमाए किराम हाज़रीन जमात, जामिया अरबिया मदीनतुल उलूम रोड़ी बाईपास ते हिन तालके रोड़ीअ जी अज़ीम दीनी दरसगाह जे अंदर तक़रीबे ख़त्म बुखारी शरीफ जो अजु हित प्रोग्राम मुनक़िद थियो आ। हज़रत मौलाना मोहम्मद अमीर खान मुत्तकी ऐ जुमला अहबाब जन जो हिन मदरसे में ताउन आहे। अल्लाह ताला उन्हनि जी मेहनत काविश कुर्बानी कबूल फरमाए। दोस्तों, दुनिया के अंदर अंग्रेजी तालीम जो रुझान अवा के नजर ईंदो ऐं उन तालीम में डिग्रियों सर्टिफिकेट सरकारी नौकरियों मिलंदे नजर ईंदियूं, पर ही इल्मी ऐं दीनी मरकज मदारिस दीनिया इन जे अंदर जेके नौनिहाल तालिब मासूम बच्चा कुरान हदीस जो इल्म पढ़ाइन पिया, उन्हनि जे लाइ ब इनाम आहिनि, दुनिया भी सुहिणी ऐं समूरा चो आख़िरत भी सुहिणी। अञा वॾे में वॾो एज़ाज़ इहो आहे त हाफ़िज़ आलिम बा अमल। हाफ़िज़ 10 माण्हू, आलिम 70 माण्हू पंहिंजे खानदान जा उहे इंसान जनते जहन्नम जो फैसलो थी चुको आहे। नाला आलिम खणंदा, शिफा अल्लाह करीम करे उन्हनि खे जन्नत अता फरमाईंदो। चो या मेहरबानी कंहिंजी आहे। सूबेदार हिकु माण्हू बि न छॾाईंदो, एसपी हिकु माण्हू भी न, कमिश्नर हिकु माण्हू भी न, वज़ीर हिकु माण्हू भी न, सदर। कुर्सी वॾी आहे, उहदो वॾो आहे, पर दुनिया में भी उन जी उहा इज्जत न आहे। आख़िरत त पंहिंजी जगह ते रब इज्जत कई आहे त चो क़ुरान जे इल्म में। अल्लाह से फरमायो इन्नहु लक़ुरआनुल करीम। नौजवानों, व्यापारियों, कारोबारियों, अज ही मदरसा तवा के नजर पे चले, जन के दरो दीवार 4 दीवारी भी पूरी न होंदी, जे कमरो होंदो तो छत भी पूरी न होंदी। हेठ समंदर तालिब, कच्ची पक्की मानी है बोड़ खाईंदड़ तालिब, जेके कुरान रब जो पढ़ल पिया। जी अल्लाह ताला इज्जत कुरान पाक जी कया, ती इज्जत अल्लाह कुरान के सीने में जगह ॾियण वारनि
कुरान जो इल्म पढ़ंदड़ आलमन के अता कया जैं जो मिसाल मां अवां के दिया। ईद जे नमाज में 20-25 सिफ़ूं होंदियूं। ऑफिसर कारोबारी ताजर अवां के नजर ईंदा पर मुसल्ले ते उहो बीहंदो जंहिंखे हिन सोहणे जो इल्म होंदो। नथा ॻाल्हायो भली कायम अली शाह खैरपुर में हुजे पर न बीहंदो मुसल्ले ते। असांजा शाह साहब रोड़ीअ सखर वारा जिन रोड़ीअ के सफ़ा सखर के चमकायो आ समझो था ना। हीअ चंटी पुल छड़ो हिते ठही पई आहे जंहिंखे साल थियण वारो आहे न ठही या पाणी कोन्हे या इन नुमाइंदनि खे नकु कोन्हे। नेशनल हाईवे एंड मोटरवे टैक्सियूं वठी माण्हुनि खे चिथे वञु अरोड़ सां त गुर्दा निकिता था अचनि। हीअं अंदरि भिड़े ॾे वञु त आंड्रा हेॾे अञा अंदरि घुम सॼी रोड़ी जाते नासिर शाह साहब तो चए त हे मुंहिंजो महबूब अवाम आहे शर्म तुम्हें आती नहीं मगर सॼो मुल्क तबाह हुआ ॻोठ टही आहे घर टही आहे शहर टही आहे। अवां जे लेखे मथियनि जो हथु आहे हिननि जी भी आंगुर बुडल आ पर कौम के धीत काने मानुन जी अन्या कावड़ मोलविन ते आ मर जाते वणई ताते मर तवज्जो आहे कोने। हे ये सन्नू दिनों में नाचतो मुझे मौजू बियो आ इज्जत मिलंदी त चो कुरान वारन के चो समूरा अल्लाह तो न करे मौलाना जडी मुल्कन जो जंगियूं लगंदियूं हन न त जंगिन में पहिरियों जंगी हरबो इहो आहे जो उन मुल्क जूं पुलियूं ठाहींदा आहिनि दुश्मन बम हणी छो त इन जो अचु वञु बंदि थिए। हिते त जंगी न आहे त बि साल में पुल नथी ठहे। अलाह न करे जो काथों चटाचट थी वञे पोइ त कोई करियो कोन। कावड़ियल मुलनि ते आहिनि मदरसा कीअं था हलायो चओ समूरा अलाह तो हलाए चओ समूरा। हे पठाणनि जी ताक़त न आहे हे मौलाना मोहम्मद अमीर खान मुत्तकी जो कमाल न आहे हे असांजे हाजी साहब मखण इन्हनि जो कमाल न आहे तो खुदा जो कमाल आहे चओ समूरा कंहिंजो। हेॾी बिल्डिंग हेतिरा तालिब दौरे हदीस अवां जे तामूं पढ़ंदा इहो कमाल रब जो आहे। सॼी दुनिया बंद ही पर कुरान जा मदरसा खुलियल आहे। साथ ॾींदो आलमन जो मुद्दे मौसम थी अचे त असां मानिर चाहिर पारू थे बोड़ ते ब पापा छेणे जहिड़ा हिकिड़ी पारू थी रखियल चाहे पोइ चङा भला तुरन वारा भी अहिड़ियूं झुमिरियूं हणंदा ॼण वॾा ई खदड़ा अथनि। तवज्जो आहे न तव्हांजा सजण आलिम आहिनि जॾहिं शहर टथा त बि आलिम मैदान में मस्जिदियूं टथियूं त बि केरु आया ॻाल्हायो छो था। सॼो नारो टही वियो आहे सॼो मरकज़ टही वियो सॼी रोड़ी टही वई खुदाज खे हाज़ुर नाज़ुर समझी चओ को भी चूंडियल नुमाइंदो को सरदार को वडेरो तव्हां जे लाइ रोड ते आयो नथा ॻाल्हायो ॻाल्हाईंदो त ज़ाहिर थी पवंदो। हे असांजे मुल्क जा अवाम जा कट्टर दुश्मन आहिनि कम ईंदव त कुरान वारा अॼु इरादो कयो त कुरान वारनि जो साथ ॾींदासीं। हे मुल्क हे तो मदरसा आहिनि आलिम आहिनि तालिब जो मुल्क हले थो न त हिन महिल अज़ाब अची वञे हा। हिन ज़ालिम जेके हिते पेर खोड़िया हा न मौलाना पहिरें ॾींहुं निड़ीअ ते लत ॾिनी अथसि अञा लाथी नथी अथईंसि इंशाअल्लाह वयो पियो आहे। आमीन त चओ समूरा। हाँ हे वरी वेही होटल ते चांहि पी मुल्हनि जो दिमाग़ ख़राब आहे तूं त जज आहे मुल्हनि जो दिमाग़ ख़राब आहे वॾो अकुल मत खोड़ मुल्ला तस्बिन वारा भी जय झुमरियूं पियाणनि। इमरान खान आ गया तब्दीली आ गई धूड़ आ गई। अज इरादो कयो तो साथ उलमा जो ॾींदासीं इंशाअल्लाह इरादो पक्को आ। कुरान जो मुहाफिज रब आ न हुकूमत न गवर्नमेंट न सरदार न वडेरा न भोतार फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। वाह सदको वञा रब तुझे कुरान
जे मथा एडो वडो कुरान 6666 आयतूं हदीस जा वडा किताब त दिसो असांजा मासूम बच्चा अखिन को अंधड़ा पेरन को मंडड़ा उहे कुरान सीने में याद पिया कले इजो मथो रमजान पियो अचे मुसलन ते नमाज़ा पढ़ाईंदा खत्म पढ़ाईंदा ईदा पढ़ाईंदा जुमे जी इमामत कंदा उहे मानू तो जनगे इल्म कुरान जो आ अञा तवज्जो कयो टाइम मुझो नाए परे जो मेहमान मौजूदा मौलाना अब्दुल रहीम मक्की वडी उम्र मक्के पाक में रहो उन जो वक्त हो पर मां मौलाना अमीर खान मुत्तकी हुकुम जी तामील कंदे हाजिरी लगाई असा जेड़े मुल्ले कुराड़े के टाइम हुजे अध रात जो तो कुछ सुमो कुछ बुधो भाख फुटाए छो जैसी ते गाल अंदर दिल में न विहारियो अरमान मुसलमान जो अरमान मुसलमान जो अज तोखे असा के सजी दुनिया समझ में अचे पई ए कुरान समझ में न तो अचे केतरा तालिब हुंदा मदरसो अल्लाह से पठानन के बरकत करे ठायो सफा ताज महल थो मस्जिद तो वरी अञा और दुआ कयो तो सब मदरसा मस्जिद ये थियन आमीन आसेदा जो कसुदी लगे आमीन तो चो मुफ्त में आ हूँ आमीन घट में घट 1000 रुपए जी आ मुझी दुआ 2000 जी आ पर अज मुफ्त में हूँ बई दुरियो सुभान अल्लाह हजारे केस प्यान मुफ्तिन वट हजारे केस जजन जा साई फतवा तरी जो फलाणो मानू मरी वा 3 साला से उनमो पुट हेतरा न्याणियों हेतरियों मिल्कियत 150 जरेब 5 दुकान तस रोड़ीअ में 1 पेट्रोल पंप तस 5 बैंकन में 8-8 लाख रुपया तस हाणे हे वारिस आहिनि हाणे फतवा केर दे दसा गालायो हल रोड़ी मदरसे में हल अशरफिया में हल मंजिलगाह में हल ठेड़ीअ में हजारे दर्जन जो दरख्वास्तूं सही फतवा ठाए जो तो असी मिल्कियत विरायो मालूम जो तो तुझी विरासत ए मिल्कियत जी विराण भी फतवा कुरान दींदो केर दींदो अंग्रेजी माना पैदागिरी जी ट्रखान को धंधो लोहार को धंधो या को होटल बोटल उर्फ अंग्रेजी भी इं का नौकरी मिली रोड जा पैसा खादा बिजली जा पैसा खादा मानू जा खाता भगा मानू जा वाटर कोरस भगाऊ ये सब सरकारी मुलाजिम 10 लाख जो रोड 5 लाख वजीर खया 2 लाख इंजीनियर खया लाख ठेकेदार खयो लाख जा पत्थर उन में मिट्टी विझी मथो कारो तेल हणी रोड ठहियो साहब सुभाणे इफ्तिताह कंदो बेडी हते छड़ो ट्रैक्टर ट्राली वारो कमंद वारो वने तो सजो रोड खत्म अंग्रेजी इन माना है ए कुरान इन शे जो नालो आ जेकर हाफिज मुंझो तो पोयो 7 हाफिज लुकमो दींदा इन जो नालो कुरान असा वट रजिस्टर है मौलवी वट खाता है मानी हेतरी अटो हेतरो ज़कात हेतरी फितरो हेतरो कुर्बानी जा चम हेतरा ये चम भी असा के न सठो चम 100 रुपए चवन पिया गोठन वाला चम खणी वजो चम जी रकम 100 चुंकी पई वठे 250 बाबा हाणे ये चम अगे ये मानू भी न दींदा जदी 4000 हुंदो न ते मल चौंदा 200 मुल्ला जा 200 मासी 200 पुफी 300 अधी बीमारा यतीमा भाई जगह भगला दस हाणे जदी सस्तो आ मोली वारो खड़ो असा त 1000 ता जे ला ढूंढ भी खणो पर खुदा जो खौफ कयो ये बंद शो कयो तो मुल्लन के लख दा मिलन चमन मो हाने मुल्ला सुमी पौंदा असा के न चम जी परवाह थी न तुजी परवाह असा के हे मखण जमायत मिली आ हां मता दिल घबरायो तला झट को पो साव रुमाल न विछाईंदो ए चंदो बंदो ना है ए अल्लाह बरकत करे हाजी साहब रन के सफा नोट थन अल्लाह से इन जे बाल में बरकत करे ए पठान भाइयों सुन लो हमारी बात आप उलमा के हैं और उलमा के साथ रहे किसी के मफाद में किसी के शान में आप तराना न गाए आप इस कुरान और दीन के पीछे लगे हमारे मौलाना फजलुर रहमान जिसने पठान कौम का सर बुलंद किया है आज नारा लगाए कि मौलाना फजलुर रहमान सारे को जिंदाबाद चुप थी आओ
अध उर्दू तो गालाया अध सिंधी पर हाने चैनल मटिया तो एड़ी उर्दू न गालाया जो ता खिलो पिया ओडे करे गालाई असा वट कि तुम्हारी बकरी हमारे पास आती जाती है वरी आई तो पुष्पटे मोकलिंदो मां काबू करना अब समझो था ना समूरा अलाए शो है न समझंदा है उम्र तो हित गुजरी थो न छजो तो को मुल्क जो टुकरो अन्या जे असा के सिंधी नती अचे क़यामत में सिखंदो छा सिखो समूरा चो इंशाअल्लाह गालाइंदा से चो समूरा असा साईं अब्दुल करीम जेड़ो हाल अंधी कहानी मिले गालायूं था पो खिलो तोड़े रो अज इरादो कयो तो साथ मदरसन जो दींदा से मौलाना फजलुर रहमान आलम इस्लाम जो नक मथे कयो बैतुल मुक़द्दस जे इमाम मौलाना के दुआ कया चो जमियत उलमा इस्लाम हक सच जी जमायता मदरसा साजा घणा जलसा साद सजी दुनिया जो रोजो मौलाना टोड़ियो जेके सुम्या पिया त किरोना है नक बंद वात बंद अखियों बंद तबलीग वारा भी बेचारा सुमी पिया त असां भी कोन हलंदासीं इज्तिमा बंद जोड़ बंद हर कोई पई रहो वड़े मौलाना तुझे कदमन के सलाम हिक रैली बी रैली टियों मार्च चौथों मार्च खबर तड़ी पई जो बिलाल भी बाहर अदी मरियम भी बाहर चाचा हो जेके जी असां जा सर सब निकता भी जान हुई कान छड़ो डिजण होयो सच बुधायो बाराड़ी में कणक जो लाबारो करण वारा थ्रेशर वारा घणा मरिया वाटर जी खाती करण वारा घणा मरिया नथा गालायो बाबा साईं मौत इंदो तो हिन बिस्तरे ते भी इंदो मौत इंदो तो पठाणन साहबन के बंगले में असा मुल्लन के मदरसे में खयूं इंदो जहाज पे अचे ईद को अग में किरा लाहौर रखो एयरपोर्ट कराची ते 2 मिनट अग में किरी पियो सब हल्या व्या वरी उन मो भी बची पिया जो हयाती मौत जो मालिक केरा अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर सूरत मुल्क सिपारो 29 अल्लाह से फरमायो मौत भी मां रब पैदा कयो हयाती भी मां रब पैदा कया आजमाया पियो अवागे त तवा में केरा जेको सुहणा अमल करे इरादो कयो तो बच्चन के पढ़ाईंदा से रिज़्क जो ज़ामिन केरा आ चैलेंज सा तो चवा जे जी 1.5 लाख पगारा उन के भी दिसो जे मदरसे दी शेखुल हदीस जी 10,000 पगारा उन के भी दिसो अंग्रेजी शोरा भी दिसो मदरसे जा तालिब पेपर को पो रोड ते घुमंदा हन चंदो मलाइक पा घुमन खुशबू कपड़ा भला अशा लटा चेहरन ते रबी जी सुन्नत मथे ते पटका ए टोपियों बदला मुसले जा इमाम जो जेका चमक ए धमक रब कुरान वारन में रखिया उवा तुझे के सरदार में भी नाए हल साईं कारी मोहम्मद अली मदनी सुमियो पियो बिस्तरे ते बीमारा अलीला पर तू हिकु दफो दिस चौंदे त मां मुंह न कढा एडो चेहरे में अल्लाह चमक एडी खुशबू लगला जो दरवाजे थी थी अचे पई तो यो इन कुरान जो कमाल बाकी रहो मसलो इहो तो कुरान पढ़ंदा मौलवी थींदा भूख मरंदा सवाल ही पैदा ना है जो कुरान पढ़े भांग दे मस्जिद में वने ए भूख मरे रिज़्क जो ज़ामिन केरा बस मुझो इते वाइज पूरो आ सजनन जे कतार में नालो लिखरायम हाजिरी लगी अल्लाह पाक इन मदीनतुल उलूम के मरकज बनायो आ ए इंशाअल्लाह जंग जर में कुरान जा मदरसा थींदा ए तवा ईंदा तवा बुझंदा तवा आलमन जो साथ दींदा देरी ना मिनट साई अमीर खान के अल्लाह बरकत करे अल्लाह तवा जी हाजिरी कबूल करे चो कुरान जो मुहाफिज केर अज तवा कंजे करे आया चो समूरा को वडो मानू अचे त घणा फुट परे बीहंदो चो वेझा वेहंदा से हाने मां हिकड़ो अर्ज़ तो कया जेके परे परे आयो इन अंदरी पिंडाल में अचो कदम कदम खणी चो कदम कदम खणी चो मां मोहब्बत जी अपील कया हे वजीर है तो कोन तो मुल्ला आया हूं मौलवी सादा कुरान वारा इस केडी जमायत में नज़्म आ छड़ो मां गाल कया चप चोरिया हन तो सब उठा था अचन जेके सफा कुराड़ा हो अल्लाह ता के खुश रखे पो भली वे हो तोड़े सुमो नौजवान निकरी चो
हिम्मत कयो पिंडा लगियो भरियो आलिम वडा वेठा आहिनि असां तुंहिंजी जुती भी न सुऊं मौलाना अब्दुल रहीम मक्की मौली अब्दुल वाहिद जतोई अञा उहे त ॾिना ई न आहिनि लामारा जो दिलि ठरी पवंदी अल्लाह से इन जलसे के कबूल फरमाए छा मौलाना अमीर खान गरीब मिस्कीन आलिम पर एड़ो मरकज अल्लाह से कायम करायो अथसि जो ईंदे वींदे मिनारो मस्जिद जो ॾिसी करे ऐं दिलि ख़ुशि पई थिए अॼु इरादो कयो त मदरसनि जा दर मस्जिदनि जा दर बंदि करणु चओ समूरा न ॾींदासीं चओ अल्लाह न करे एड़ी हवा घुले ऐं के माण्हू अचनि ऐं तव्हांखे ख़बर पए उन महिल घरों निकिरजो इरादो आहे पंहिंजे कणक में जो बकरियूं गिरनि ऐं को ख़बर ॾेई पोइ छा चईंदे ठहियो खाई वञे असांखे पंहिंजे फसल ऐं घर खां वधीक मदरसा प्यारा आहिनि अॻिम त को ॼायो न आहे जेको आङिर खणे पर जेके खई त इंशाअल्लाह आङिर भॻल हूंदसि क़ुरान जो हदीस जो आलमनि जो मस्जिदनि जो तालिबनि जो मुहाफ़िज़ समूरा चो ज़ात रब जी आहे असांखे तवक्कल बि रब ते आहे ऐं ग़ैबी मदद बि अल्लाह पाण कंदो वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।